अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शोएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मुहर्रमुल हराम जे मौक़े ते कराची, हैदराबाद, ठट्टो, नवाब शाह, नौशरो फिरोज़, बिरिया रोड, सखर समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में खीर ऐं शरबत जूं सबीलूं, नगर ऐं न्याज़ जो सिलसिलो। बहावल नगर में 10,000 लीटर खां वधीक ख़ालिस खीर जी सबील, मुल्तान जे इलाइक़े में 100 मण जे हलीम जी देॻ तयारु करण जी दावा। मुख़्तलिफ़ शहरनि में लंगर जो बि एहतमाम, जॻह जॻह ते हलीम, बिरयानी, ज़र्दे ऐं दाल चांवर जूं देॻियूं विरायूं वयूं। फिकर जे थांवनि में खीरड़ीअ जी क़दीमी रिवायत बरक़रार। पेशावर में सिख बिरादरीअ तरफ़ां आज़ादारनि जे लाइ सबील लॻाई वई। तो हुक्म मिला है तो आप ना पागल हैं, ना अंधे हैं, ना जानवर हैं, आप इंसान हैं, आपका कॉन्शियस है। आप बताइए कि सर आप ये जो हुक्म दे रहे हैं ये मेरे अपने मुल्क की के खिलाफ हुक्म है। आप जो हुक्म दे रहे हैं इससे मेरा इदारा कमजोर होगा। आप ये बताइए कि ये जो हुक्म दे रहे हैं आप, इससे कभी भी दुनिया की कोई तगड़ी नहीं होती जब तक उसके पीछे उसकी आवाम की अक्सरियत ना खड़ी हो। आप जो हुक्म दे रहे हैं वो अक्सरियत की ख्वाहिशात के खिलाफ हुक्म दे रहे हैं। आप अगर ये करेंगे तो और आवाम के दरमियान में जो मोहब्बतों का गहरा रिश्ता है आप उसमें तकलीफ का बायस बनेंगे। सो आपको अंधी तकलीद नहीं करनी चाहिए हुक्म मानने। इस्लामाबाद पुलिस PTI रहनुमा शहबाज गिल के गिरफ्तार करे वरतो। शहबाज गिल के खिलाफ थाने कोस्तान में मुकदमो गद्दारी जे दिफ़ा तहत शहबाज गिल के खिलाफ इदारनि जे खिलाफ बयानबाज़ी ऐं इदारनि जे खिलाफ बग़ावत ते उकसाइण लाइ संगीन इल्ज़ाम आहिनि। शहबाज गिल के खिलाफ केस इदारनि ऐं उन जे सरबराहनि जे खिलाफ उकसाइण समेत ॿिया दफ़ा बि शामिल आहिनि। शहबाज गिल फ़ौज में बग़ावत ऐं मुबनी ॻाल्हियूं हिकु न्यूज़ चैनल ते कयूं हुयूं। शहबाज गिल जी गिरफ़्तारी ते इमरान खान जो ज़ेर सदारत मुशावरती इजलास। चेयरमैन PTI जो चवणु आहे त हुकूमत ऊंची हथकंडनि ते लही आई आहे, केर बि असांजो आवाज़ दॿाए नथो सघे। शहबाज गिल खे गिरफ़्तार न पर अगवा कयो वियो आहे। सियासी कारकुननि सां दुश्मननि वारो सलूक कयो पियो वञे। उहो सभु कुझु उन जे करे कयो पियो वञे त जीअं असीं हिन हुकूमत खे क़बूल करियूं। PTI जे वज़ीर फैसल चौधरी चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट में शहबाज गिल जे अगवा जे ख़िलाफ़ पटिशन दायर कराइण वञी रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर दिफ़ा ख़्वाजा आसिफ़ चयो त इक़्तिदार जी महरूमी इमरान खान खे चरियो बणाए छॾियो आहे। इख़्तिलाफ़ करणु हक़ आहे पर इदारनि ते हमिलो करणु, बग़ावत जी तरग़ीब ॾियणु उहो सरियन मुल्क दुश्मनी आहे। पाक फ़ौज खे टारगेट करे इमरान खान ऐं उन जा हवारी पाकिस्तान जे दुश्मन एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा सैद रफ़ीक चयो त फॉरेन फंडिंग PTI खे फॉरेन स्पॉन्सर्ड फदाना इमरानिया जो खुफ़िया एजेंडा साम्हूं अची वियो आहे ऐं मुल्की मईशत जे तबाही, आलमी तबाही, रियासती इदारनि जी बेतौक़ीर, क़ौम में नफ़रत जी लकीर पाइण इमरान खान जो उहो ई मक़सदु आहे। सरबराह अवामी मुस्लिम लीग शेख रशीद चयो आहे त उन शहबाज गिल जो बयानु नाहे ॿुधो, उन ते रद्द अमल बि नथो ॾेई सघे। उहे बेवकूफ़ माण्हू आहिनि, उन्हनि जो दिमाग़ ख़राबु आहे। 10 मुहर्रम जी बि हया न अथनि। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।